गणेशाय नमः। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। श्री मद भगवत गीता अध्याय पहरियों श्लोक 2। दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। भावार्थ: संजय बोले, उस समय राजा दुर्योधन ने व्यूह रचनात्मक पांडवों की सेना को देखा और द्रोणाचार्य के पास जाकर यह वचन कहा। तर्जुमो सिंधिया में: संजय चयो अचे पांडवन जो थो लश्कर नजर कतारुन में आहिन उभा सर बसर दुर्योधन उनन खे नजर मां कढ़ी गुरुअ सां करे गुफ्तगू थो वधी। कलह ॾिठोसीं पहिरें श्लोक में धृतराष्ट्र संजय खां पुछियो हुई, धर्म जी युद्ध जी जेका जाइ कुरुखेत्र आहे तंहिंमें मुंहिंजनि पुटनि ऐं पांडवनि जे पुटनि छा कयो सो मूंखे ॿुधाए। हाणे हिन श्लोक में संजय उन सुवाल जो जवाब ॾिनो अथई। संजय चयो त हे राजन, तव्हांजे पुट जेको दुर्योधन आहे तंहिं पांडवनि जी सेना ॾिठई। सेना जी जोड़ जक ॾिसी पंहिंजे गुरुदेव द्रोणाचार्य वटि वञी हथ ॿधी विनंती करे चवण लॻो त हे स्वामी, ॾिसो त सही त पांडवनि जी सेना कहिड़ीअ न चङीअ रीत सां बीठल आहे। तव्हांजो बुद्धिमान शिष्य द्रौपदीअ जो पुत्र धृष्टद्युम्न जी तयार कयल महाबारी लश्कर त अची त ॾिसो। इन नमूने हिन श्लोक में संजय उन सुवाल जो उत्तर ॾिनो। सुभाणे ॾिसंदासीं टियों श्लोक। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।